वठी 12 साल जी उमिरि में नंढा हुया, 2 ॿार हुया। त पहिरियों इंडिया वठी विया, हुते अलीगढ़ में थिया। उते जॾहिं जमायत पहुचणु थियो ऐं वासो थियो, उतां खां पोइ शिफ्ट कयूं वरी लंडन। लंडन में पीर साहब ॿुधाए पियो त असांखे कंहिं सुठे स्कूल में न तालीम ॾियारी वेंदा। ॿारहाड़ीअ जा जीअं घटि दर्जे जा स्कूल हुजनि, ऐं जेके सॼा बाग़नि जा पुट हूंदा उहे सभु उन में हूंदा हुआ। उन्हनि खे अहिड़ो रवैयो रखंदा त सुठे स्कूलनि में तालीम न ॾियारींदा हुआ। उनखां बाद में जीअं मज़हबी हिसाब सां पीर साहिब वारनि जो मज़हबी जुनून ऐं अंग्रेज़नि खे हुयो त इहे इस्लामी तरीक़े जा माण्हू आहिनि, त पीर साहिब ॼण फरमाइनि पिया त असांखे ईसाइत जी जेका आहे न उहा तालीम ॾियारनि पिया। अच्छा। पर जॾहिं वापसि आयो त उहे सभु विसारे करे पंहिंजनि वॾनि जो सिलसिलो शुरू कयईं, मदरसा बि हलिया। हर शइ करण खां पोइ पंहिंजे वॾनि जो उहो सिलसिलो पंहिंजे इस्लामी ऐं पंहिंजे मुल्क वारे लिहाज़ सां पंहिंजो सियासी बि कमु कयईं, पंहिंजो जेको रूहानी ऐं जमायत जो इस्लामी तरीक़े सां उहा तालीम ॾियारींदो आहियो। उनखां बाद में वॾे में वॾी इहा ॻाल्हि आहे त जेको माण्हू यूरोप में वञे थो घुमण लाइ वञे थो, जेके ज़िंदगी यूरोप में गुज़ारी, पीर साहिब वरी वापसि न वियो अचण खां पोइ। पीर साहिब जे अच्छा, पंहिंजी ज़िंदगीअ में वरी पोइ कॾहिं जॾहिं वापसि आया इंग्लैंड खां त 2 टाइम में आया। हिकिड़ो जाम सादिक जेको पंहिंजे इलाज लाइ न पियो वञे त सभिनी चयो पीर साहिब हिनखे चयो, हुन इहो चयो पीर साहिब तव्हां मूंसां गॾिजी हलंदो त मां हलंदुसि ॾींदुसि, उन सां गॾिजी वियो। ॿियो जॾहिं आख़िरी हाणे वफ़ात खां अॻु में जॾहिं आगा खान में एडवाइस कयूं आख़िरी ॾींहंनि में लंडन इलाज जे लाइ बसि। ॿियो बाक़ी पीर साहिब कॾहिं लंडन घुमण लाइ या वरी न वियो जीअं थियो आहे। अच्छा, इहो जॾहिं सूर्य बादशाह खे रेड कयो पीर ॻोठ में ई शायदि रेड कयो अंग्रेज़। अच्छा, गड़ंग बंगले ते। त पीर साहिब जन उते पंहिंजे वालिद साहिब सां गॾु हुया छा? त उतां ई हिननि खे मतिलबु उन सां गॾु कयो आहिनि। पोइ सूर्य बादशाह खे छा थियो? अरेस्ट करण खां पोइ नंढा जेके हुआ न उन्हनि खे पोइ जेका बि फैमिली हुई न उन्हनि हिकिड़ा जेके हुआ फैमिली हाउस अरेस्ट थिया, ॿिया जेके हुआ नंढा हिननि खे ॿिन्हिनि खे खणी विया ॿार। पर वापसि अचण खां पोइ उहे सभु जेके आहिनि उहे सभु पंहिंजे नौजवान जे लिहाज़ सां आया। पंहिंजे अचण सां जेको आहे न पंहिंजी जमायत खे संभालियो जी। ऐं माण्हू त चवंदा आहिनि पीर साहिब जन जी एॾी दौलत आहे न, पर पीर साहिब जा जेके फॉलोवर आहिनि उन्हनि खे घणियूं ज़मीनूं आहिनि, 1000 एकड़ आहिनि। छा पीर साहिब शाह मर्दाना शाह फौत थिए त उनजे अकाउंट में लख निकिरनि, 10-15 लख निकिरनि त पोइ उहो वॾो अकाउंट त कोन्हे न। ऐं ज़मीनूं हाणे बि रास थियूं आहिनि त कंहिंखे औलाद खे 400, कंहिंखे 500 या इहे ज़मीन आई हुई। पर उनजे हिसाब सां जेके पीर साहिब जा मुरीद आहिनि उन्हनि वटि 1000 एकड़ ज़मीन आहे। जीअं अक्सर करे चवंदा आहिनि पीर साहिब वारनि वटि एॾियूं ज़मीनूं आहिनि। सिंध जे जेके सरदार ऐं जागीरदार आहिनि उन्हनि वटि, पीर साहिब वारनि खे सिर्फ़ु दौलत या औलाद खां वधीक जॾहिं सम्झंदा आहिनि पंहिंजी जमायत खे सम्झंदा आहिनि। ऐं उन में पीर साहिब वटि हिकिड़ो उमिरि रसीदा हुयो, पीर साहिब जो मुरीद हुयो सांगड़ साहिब जो, उहो अची पीर साहिब खे अर्ज़ु कयईं त तुंहिंजी दुआ सां मूंखे हेतिरी ज़मीन बि आहे, जाइदाद आहे, मां हीअ पंहिंजी 500 एकड़ ज़मीन जेका आहे आबाद थियल मां तव्हांजे ट्रस्ट में ॾियां थो, तव्हांजे हवाले कयां। त हुनखे ईअं जवाबु ॾियण जे बजाए एतिरे हिसाब सां जवाबु ॾिनई त भई तूं पंहिंजे 500 एकड़ मूंखे ज़मीन ॾेई तंहिंजी माना तूं मूंखे पंहिंजे पाण सां जुदा थो करीं। मुंहिंजे तुंहिंजे घर में हिसो आहे, तुंहिंजे औलाद में हिसो आहे, तुंहिंजी जाइदाद सॼी में आहे, 500 एकड़ ॾेई मूंखे ऐं तव्हां मूंखे पंहिंजे पाण खां जुदा था कयो। त अॻिलो महसूसु बि न करे त मूंखे जवाबु ॾिनई। पर मूं चयो जेकॾहिं अॼोके दौर जो को ॿियो पीर हुजे ऐं उनखे चए न चवंदो सब रजिस्ट्रार घुराए 500 एकड़ हाणे ई मूंखे दाख़िल करे ॾे, त हिकिड़ो टाइम न गुज़रे वरी। ज़बरदस्त। हुन पंहिंजे औलाद खे घटि ॾिनो, पंहिंजी जमायत खे वधीक ॾिनो। जेको नवाज़ियो आहे पंहिंजी जमायत खे तालीम सां, प्रॉपर्टी सां, ज़मीनुनि सां, वॾे खां वॾो उहो आहे त पंहिंजे पीर साहिब जो इहो रहियो। हींअर मौजूदा पीर साहिब जॾहिं बि सफ़र ते या पंहिंजी जमायत में निकिरे थो उन सां गॾु पंहिंजे पीर साहिब जे सभ खां पहिरियों त पाड़े वारनि जो ख़्यालु कयो ऐं न्याणियुनि खे तालीम ॾियारियो, पंहिंजे औलाद खे तालीम ॾियो ऐं सुठे हुनखे सोबत में रखियो जीअं ख़राबु न थियनि। वॾे खां वॾो इहो मिसाल आहे त पीर साहिब पंहिंजूं न्याणियूं जेके आहिनि सादात वॾे परदेदार हूंदा आहिनि, लेकिन उनजे करे गॾु खणे थो मुंहिंजी जमायत पंहिंजूं न्याणियूं कढी कॉलेजनि में स्कूल में पढ़ाइनि त जॾहिं मां पंहिंजूं न्याणियूं पंहिंजे जमायत में वठी थो अचां त उहो मां पंहिंजो
जमात खे पंहिंजो औलाद थो औलाद थो सम्झे, सम्झे। फ़र्क़ु नथो सम्झनि, उन्हनि खे बि तालीम अचणु घुरिजे। ज़बरदस्त। हालांकि कंहिं बि गादीअ में ईअं कोन्हे, जेतिरियूं बि गादियूं आहिनि ईअं न आहे किथे। न सूर्य बादशाह खे फांसी ॾिनी वई, सूर्य बादशाह जी मज़ार किथे आहे? त ॾिसो हुनखे अननोन जॻह ते जेको आहे न दफ़नायो वियो आहे। असांखे त इहा काई ख़बर कान्हे, थी सघे पीर साईं श्यामरदास शाह खे का अहिड़ी ख़बर पहुजे, पर उहा ज़ाहिर न कई वई आहे त कहिड़ी जॻह ते आहे, अॼु किथे ॾींहं ताईं कंहिं ख़बर न जज़ीरे आहे, में ई आहे दफ़न, किथे बि कयो वियो, जेको एतिरी या किथे सीक्रेसी सां फांसी ॾिनी वई उहा बि का ख़बर न आहे। फांसी त हैदराबाद जेल में ॾिनी। अच्छा, हैदराबाद में ॾिनी वई, हैदराबाद जेल में ॾिनी। उन खां पोइ लाश जी ख़बर न आहे किथे रखियो। डेड बॉडी न ॾिनी वई उन में। उहो त वधीक असांजो भाउ वेठो आहे हिस्ट्री जो, जॾहिं पीर साहिब खे आख़िरी ॾींहंनि में चवनि पिया त भई एस टी लेबोरेटरी हुयो, पीर साहिब खे चयईं मां तव्हां सां हेठि थोरो अरसो रहियो आहियां, दोस्ती में रहिया आहियूं, हेॾी तुंहिंजी जाइदाद आहे, औलाद आहे, पूरे हेठि लाखूं तुंहिंजा मुरीद आहिनि तव्हां महिरबानी कयो अंग्रेज़ सरकार सां जेको आहे न उहा मज़ाबत करो, सुले कयो, सुलहनामो लिखी ॾियो। सुलेनामो, बसि मूंखे साइन करे ॾे, मां अॻिते उते पीर साहिब इहो फरमायो त जेकॾहिं मां अंग्रेज़ सरकार जी बैत कयां न त मूंखे जेको आहे हसनी हुसैनी जेको आहे न सैयद, उहो मां पंहिंजे पाण खे तस्लीम न कंदो। जॾहिं इमाम हुसैन जेको आहे करबला जे मैदान में यज़ीद जी बैत न कई।